अचो त लतीफ़ साईं खे ईअं पढ़ूं जीअं अॻे कॾहिं न पढ़ियो वियो आहे। महिरबानी करे चैनल सब्सक्राइब करियो। ॿुध त बियाई लहे आऊं इतना आहे, कुछण कंढी लाए कन थी केचन कुछो। कुझु रिसालनि अलामा काज़ी समेत हीअं लिखियो आहे, कुछण कंढी लाए, कंढी माना तोक जेको गिचीअ में पयल अथई। ॿुधण वारो अमल इंसान जे अंदरि कहिड़े अमल, रद्द अमल दर अमल खे जनमु ॾिए थो। ॿुधणु उन जे अंदर जी ख़ुदी, उन जी बियाईअ खे ख़तमु करे थो। लतीफ़ साईं ॿुधण खे क़ीमती शइ सम्झी उन जी सलाह ॾिए थो। ए ससुई ॿुध त जीअं तुंहिंजे अंदर में जेका आऊं आहे उहा ख़तमु थिए। तुंहिंजे अंदर जी आऊं ख़तमु थियण खां पोइ तुंहिंजे अंदर में हिकु नई कैफ़ियत जनमु वठंदी। तूं नवां नवां नुक़्ता ॿुधी, नयूं नयूं ॻाल्हियूं ॿुधी पंहिंजे अंदर जे पुराणे इंसान खे मारे पाण मंझां नओं इंसानु पैदा करे सघंदीअ। उहो नओं इंसानु ई असुलु इंसानु हूंदो। उन नए इंसान जे सोचण जो अंदाज़ु नओं हूंदो जेको इनक़लाब आणण लाइ अशद ज़रूरी आहे। कुछण जो तोक पंहिंजी गिचीअ मां कढ, उनखे लाहे फिटी कर, छो त पिरीं ॻाल्हाइनि पिया। तूं ॻाल्हाईंदीअ त उन्हनि जी ॻाल्हि तो लाइ सम्झणु ॾुखी थी पवंदी।